अस्सलामुअलैकुम दोस्तों, तव्हां पहिरीं सभिनी दोस्तनि खे ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि, कुर्बानी जो बि मुबारकूं हुजनि। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। शाहिद कोसो वर्क यूट्यूब चैनल में जेका बि नवां या पुराणा दोस्त आया आहिनि उन्हनि खे चवंदुसि हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीउ तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे। हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों, तव्हां ॾिठो चाकर खान जा दुश्मन त घणा थी चुका आहिनि, पोइ बि चाकर खान पंहिंजी जाइ ते मज़बूत बीठो आहे। थोरी मगरूरी बि चाकर खान में अची वई आहे। बहरहाल होरा जेको सावल जी टेक बि हिनखे आहे। बाक़ी सभु दुश्मन मंसूर खान बि साथ छॾियो। तव्हां ॾिठो उन अकबर खान खे हाणे वञी चवंदो भाउ मुंहिंजो वास्तो न आहे, तूं ॼाण चाकर खान ॼाणे चाकर खान ॻाल्हियुनि में कोन थो अचे ऐं मुंहिंजी इज़त बि कान कयईं। अहिड़े हिसाब सां अचण वारा सीन हाई लेवल जा थियण वारा आहिनि ऐं बहितरीनु सीन थियण वारा आहिनि। तव्हांखे बहितरीनु ॾिसण वटां मिलंदो। ऐं दोस्तों, पोइ अचण वारे एपिसोडनि में सीन तव्हांखे बहितरीनु ॾिसण वटां हाणे मिलंदा। ड्रामो त भलो हली रहियो आहे, ज़बरदस्त सनसनीखेज़ हली रहियो आहे। असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां सां मिलंदासीं दोस्तों कंहिं ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।